आऊं इहो चवण पई चाहियां त तूं बाबा साईं खां मुंहिंजो रिश्तो घुरण अच। चांड्रोकी तूं समझण जी कोशिश कर। तुझे बाबा अॻ में शेरोज़ खान सां तुझे रिश्ते जी ॻाल्हि तय करे छॾी आहे। ॿियो मां कहिड़नि बुनियादनि ते तुझे रिश्ते जी तक़ाज़ा कयां? इन जो मतिलब त मां पाण खे मारियां या घर छॾे भॼी वञां, छो त शेरोज़ खान खां बचण जो ॿियो को दॻ ई न आहे। तूं हरू भरू जज़्बाती पई थे मुंहिंजी राणी। मां त इहो इन लाइ पई चयो तोखे इनकार जी जुरत करणी पवंदी। आऊं त पहिरें ॾींहं खां दाहूं कंदी थी अचां त मां शेरोज़ खान सां शादी न कंदसि। अम्मा बाबा ऐं अता मल्हार खे ख़बर आहे त मां इन रिश्ते खां ख़ुशि न आहियां। भला मूंखे थोरो टाइम ॾे, तोखे मां ॿुधाईंदुसि। ज़रली मूंखे ख़बर आहे त ख़ान बहादुर बाबा साईं जे मथां निकाह जो दबाव विझी वेठो आहे, इन करे आऊं ॾाढी ढुनियल आहियां। चांड्रोकी, तुंहिंजी अमड़ ऐं भाउ छा था चवनि? उहो त शेरोज़ खान सां मुंहिंजी शादी ते सख़्त ख़िलाफ़ आहिनि, पर बाबा साईं सां बग़ावत करणु आसान न आहे। अॼु बि ख़ान बहादुर बाबा साईं खे एमरजेंसी में उताक ते घुरायो। ईअं न थिए त असां ख्वाब ॾिसंदा रहिजी वञूं। असांजा ख्वाब जल्दी पूरा थींदा चांड्रोकी, तूं मूं ते भरोसो रख। हू ज़बरदस्ती नथा करे सघनि। मां जल्द को रस्तो कढंदुसि। आऊं ॾाढी परेशान आहियां, पाण खे ॾाढो तन्हा महसूस थी करे। चांड्रोकी, शेरू जो अथई, उन सां ॻाल्हियूं करे दिलि जो बार हल्को कर। मुंहिंजो मसले त तो ढींहर अची पहुचां। तुंहिंजे ख़ाली अचण मां मूंखे छा हासिल थींदो? अचण जो तॾहिं चइजां जॾहिं तूं मूंखे हितां खां हमेशह लाइ वठी वञी। चांड्रोकी, शामुराद खान, बाबा तूं यो परेशान पियो लॻी, छा ॻाल्हि आहे? ख़ैर त आहे? जेकॾहिं शादी जे लाइ ख़र्च पखे जी ज़रूरत आहे त हुकुम कराऊं वेठो आहे। घणा पैसा खपनि? पैसनि जो को बि मसलो कोन्हे ख़ान बहादुर साईं। मसलो इहो आहे त मां पंहिंजे घर वारनि सां ऐं पुट मल्हार सां सलाह मशवरो कयां ऐं पोइ ई मां तव्हांखे का शादी जी तारीख़ ॾेई सघां थो। हा भले तूं भले सलाह करे वठ पंहिंजे पुट ऐं घरवारी सां, पर शादी 15 ॾींहंनि जे अंदरि थियणु घुरिजे। छा सम्झे? एॾी तकड़ जो सबबु कहिड़ो आहे साईं? वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।